महीनो अॻु भान सईदाबाद में गोलियूं हणी बेदर्दी सां क़तल कयल पोस्ट ऑफिस मुलाज़िम ग़ुलाम रसूल लाशारी जा क़ातिल गिरफ़्तार न थी सघिया। लाशारी बिरादरी जे माण्हुनि जो सेवण में इंडस हाईवे ते एहतजाज ऐं धरणो, पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। भान सईदाबाद में गाॾी बिरादरी जे हथियारबंद माण्हुनि हथां रेलवे फाटक वटि बेदर्दी सां क़तल कयल पोस्ट ऑफिस मुलाज़िम ग़ुलाम रसूल लाशारी जा क़ातिल 1 महीनो गुज़रण बावजूद गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ मक़तूल ग़ुलाम रसूल लाशारी जे वारसनि ऐं लाशारी बिरादरी जे सवें माण्हुनि सेवण में पहुची लालबाग इंडस हाईवे ते एहतजाजी मुज़ाहिरो करण बाद धरणो हणी रोड खे ट्रैफ़िक लाइ बंदि करे छॾियो, जंहिंजे करे रोड ते गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ वली मोहम्मद लाशारी, वॾेरो अरबाब अब्दुल करीम, शफ़ी मोहम्मद, बख्शल लाशारी ऐं ॿिनि इल्ज़ाम हणंदे चयो त भान सईदाबाद पुलिस जवाबदारनि खां गॾी रिश्वत वठी केस में नामज़द मुख्य जवाबदार अब्दुल हमीद गादही समेत सभिनी जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां खेनि छूट ॾेई छॾी आहे। जनत भान सईदाबाद थाणे ते मुक़रर SHO ज़ाहिद खोसो जवाबदारनि जो सहूलतकार बणिजी केस खे कमज़ोर करण जी कोशिश करे रहियो आहे। हुननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, IG सिंध, DIG हैदराबाद समेत हाई कोर्ट सिंध जे चीफ जस्टिस खां मुतालबो कंदे चयो त मुख्य जवाबदार अब्दुल हमीद गादही समेत समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कराए मक़तूल ग़ुलाम रसूल लाशारी जे वारसनि खे इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में लाशारी बिरादरी जा हज़ारे माण्हू वज़ीर आला हाउस आॾो एहतजाज करण ते मजबूर थींदा।